सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज जो सालियाना उर्स पाजी पुजाणी ते पहुतो। आख़िरी ॾींहनि जी तक़रीबन में सेवण में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कलंदर लाल शहबाज उर्स मुबारक जी आख़िरी ॾियारे वारी रस्मुनि में शिरकत करण लाइ सेवण पहुची वियो। कलंदर शहबाज दरगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिहा पढ़ी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ग़रीब औरतुनि में कपड़ा पिण तक़सीम कया। इन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन भेरे कलंदर लाल शहबाज जे मेले में 30 लख ज़ाइरीन शिरकत कई आहे। इंतिज़ामिया ज़ाइरीन खे बहितर सहूलियतूं ॾिनियूं आहिनि ऐं कोशिश आहे त सेवण खे तरक्की ॾेई ज़ाइरीन जी सहूलियत लाइ कमु कयो वञे। वॾे वज़ीर चयो त दादू में पुलिस हथां क़त्ल थियल नादिर जमाली ऐं शर बिरादरी जे 3 ॼणनि जे क़त्ल वारे अमल ख़िलाफ़ इंक्वायरीज़ हलंदड़ आहिनि। मुलविस कंहिं बि पुलिस ऑफिसर खे माफ़ न कयो वेंदो। असां अदालत खां मथां क़त्ल जा हामी न आहियूं। सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ वारे बिल ते अमल न थियण वारे सवाल ते वॾे वज़ीर चयो त सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ वारो बिल जी मंज़ूरी न थियण वारे अमल ख़िलाफ़ पीपल्स पार्टी एहतिजाज कयो हो, मगर सहाफ़ियुनि खे पंहिंजे सफ़ियुनि खे दुरुस्त करणो पवंदो। कोटड़ी गोदाम मां चोरी थियल कणक वारे मामले बाबति वॾे वज़ीर चयो त सरकारी कणक जी चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई आहे। कुझु मुलविस माण्हुनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे ऐं ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी थी रही आहे। मुलविस को बि किरदार बची न सघंदो। हिन खां अलावा कलंदर लाल शहबाज जे आख़िरी ॾींहं ते मेले जे आख़िरी ॾींहं ते वॾी तादाद में ज़ाइरीन दरगाह ते हाज़िरी भरी ऐं गुलनि जी चादरूं चाढ़ियूं। इन मौक़े ते सेवण में हर पासे कलंदर लाल शहबाज ऐं लाल सखी जा नारा बुलंद थींदा रहिया आहिनि। लोगों ने उसको बिल्कुल मुझे ॻाल्हि कंहिं तरीक़े सां एक्स्ट्रा जुडिशियल जेकी किलिंग आहे उहा क़ाबिल क़बूल कोन्हे। इहे जेके तव्हां वाक़िया ॿुधाया आहिनि इन सिलसिले में असां रुगो पुलिस जी इंक्वायरी प्रॉपर सेटअप कई आहे। असां जुडिशियल इंक्वायरी लाइ ॻाल्हि कई ऐं जुडिशियल इंक्वायरी खां पोइ हाणे सेशन जज हुनजो इंक्वायरी करे पियो। शायदि 17 तारीख़ हुनजी डेट बि आहे। इंशाअल्लाह ताला को बि अहिड़ो अगर असांखे पुलिस जी तरफ़ां ॾिसण में ईंदो या ॿियो कोई अहिड़ो हूंदो तो सज़ा मिले। मैं पहले ही हम बता चुके हैं गवर्नमेंट ऑफ सिंध और हमने ये स्टैंड रखा था वफाक के सामने और इसी सिलसिले में हमने कहा था कि हम तकरीबन 10 लाख टन गंदम खरीदेंगे। उसकी प्राइस भी हमने वफाकी हुकूमत से मुकर कराई। हम 4000 रुपये फी मन चाह रहे थे, लेकिन वफाकी हुकूमत ने कहा कि पूरे मुल्क में यूनिफॉर्म रखें और 3500 रुपये फी मन पे प्रोक्योर करेंगे। जहाँ तक आपने बात की करप्शन की और जो गंदम की चोरी का मामला है या शॉर्टेज की इश्यूज़ हैं, उस पर मैंने बड़ा सख्त इक़दाम किए, लोगों को नौकरियों से निकाला है और जो भी उसमें इन्वॉल्व है उन सबको सज़ा दी।